असां जेके प्रॉब्लम सिखी रहिया आहियूं इन रेशियोज़ ऐं प्रोपोर्शन जा। हाणे असां 6.1 जेका एक्सरसाइज सिखी उहा उमेद आहे तव्हांखे सम्झ में आई हूंदी। हाणे असांजी जेका एक्सरसाइज उहा आहे 6.2। हाणे उहा बि जेका असांजी एक्सरसाइज आहे उहा आहे असांजी रेशियो एंड प्रोपोर्शन ते। हाणे हे जेके असांजा 6.2 जा जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे आहिनि असांजा वर्ड प्रॉब्लम। त हाणे वर्ड प्रॉब्लम जेको आहे कुझु मां तव्हांखे 6.1 में सेखारे आयो आहियां। त हाणे 6.2 जेका असांजी एक्सरसाइज आहे उहा मुकमल तौर जेका असांजी वर्ड प्रॉब्लम ते आहे। हाणे अचो त हे जेको 6.2 जो पहिरियों नंबर प्रॉब्लम कयूं। त हाणे जेको पहिरियों नंबर प्रॉब्लम आहे चए थो त 15 कुर्सियुनि जी क़ीमत 4,500 रुपया आहे त अहिड़ियुनि 20 कुर्सियुनि जी क़ीमत मालूम कयो। त हाणे दोस्तो त हाणे ॾिसो त जेको आहे 15 कुर्सियुनि जी क़ीमत आहे 4,500। त हाणे 20 कुर्सियुनि जेका क़ीमत जेको आहे असांखे फाइंड करणी आहे। हाणे इहा कीअं फाइंड थींदी अचो त ॾिसूं। त हाणे जेको असांजी ॿ शयूं हिकिड़ी आहे चेयर्स आहे, ॿी जेका आहे असांजी छा आहे क़ीमत आहे। त हाणे चेयर जेको असांजी हिते लिखंदासीं चेयर्स ॿियो असांजी कास्ट आहे। हाणे 15 कुर्सियूं जेको आहे 15 ऐं उनजी क़ीमत आहे 4,500 रुपया ऐं फाइंड घणे जी करणी असांखे 20 कुर्सियुनि जी। 20 कुर्सियूं। हाणे क़ीमत जेका आहे 20 कुर्सियुनि जी असांखे जेका आहे असां मालूम न आहे। त हाणे जेका शइ असांखे मालूम न हुजे त असां हुनखे सपोज़ करे सघूं था। त सपोज़ उहा जेका 20 कुर्सियुनि जी जेका क़ीमत असांजी छा आहे उहा आहे एक्स। दोस्तो ॾिसो त जेको आहे असांजी 15 कुर्सियुनि जी जेका क़ीमत असांजी आहे 4,500 रुपया। त हाणे 20 कुर्सियुनि जी क़ीमत जेका आहे असांखे फाइंड करणी आहे। हाणे ॾिसो 15 कुर्सियुनि जी क़ीमत जेकॾहिं 4,500 आहे त 20 कुर्सियुनि जी क़ीमत जेका आहे लाज़मी छा थींदी असांजी वधंदी। त हे जेको असांजो प्रोपोर्शन आहे उहो असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। हाणे डायरेक्ट प्रोपोर्शन ई हूंदो आहे त असांजी हिकिड़ी शइ जेकॾहिं असांजी इंक्रीज़ थिए त ॿी जेका शइ आहे उहा बि ऑटोमेटिकली इंक्रीज़ थिए त उनखे असां चवंदा आहियूं डायरेक्ट प्रोपोर्शन। त हाणे हे जेको असांजो आहे उहो आहे असांजो डायरेक्ट प्रोपोर्शन आहे। त हाणे ॾिसो अचो हे कीअं हल थींदो। दोस्तो हाणे असांखे जेका अंश में असां उहो अंग रखंदासीं जिथां असांजो एरो शुरू थिए थो। माना जेको असांजो अंश आहे उन में 15 इन करे रखिया आहिनि छाकाणि जिथां असांजो एरो शुरू थींदो उहो अंग असां अंश में रखंदासीं ऐं जिथे असांजो एरो जेको आहे एंड थींदो उहो असां छा में रखंदासीं छेद में रखंदासीं। हाणे हिते ॾिसो असां एरो हितां शुरू थिए पियो 15 रखिया अथमि ऐं हितां जेको आहे असां एरो शुरू थिए पियो 4,500 रखिया आहिनि। त हाणे असांखे एक्स फाइंड करणी आहे। हाणे एक्स फाइंड करण लाइ असां छा कंदासीं क्रॉस मल्टीप्लिकेशन कंदासीं। त 15x इज इक्वल टू त हाणे हिते दोस्तो ॾिसो छा असांखे 15x घणनि जे बराबरि आहे जेको आहे 90,000 जे बराबरि आहे। त असांखे हिकिड़ी एक्स फाइंड करणी आहे। त हाणे हिकिड़ी एक्स फाइंड करण जे लाइ असां छा कंदासीं त 90 डिवाइड बाय 15। त हाणे हिते असां कंदासीं 6 15 90 हे 3 ॿुड़ी जेको आहे असांजूं साॻियूं थींदियूं। त हाणे दोस्तो त एक्स जेका असांजी फाइंड थी उहा थी असांजी 6,000 जी। त दोस्तो हाणे असां जेका 20 कुर्सियुनि जी जेका असांजी क़ीमत थींदी उहा थींदी असांजी 6,000। त दोस्तो त असां जेको आहे एक्स इहा फाइंड करे चुकासीं। जी दोस्तो असां हे जेके प्रॉब्लम करे रहिया आहियूं उहे आहिनि रेशियो ऐं प्रोपोर्शन आहे। हाणे प्रॉब्लम नंबर 1 जेको आहे मां तव्हांखे 6.2 जो करायो त उमेद आहे तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। हाणे हे जेको असांजो प्रॉब्लम आहे प्रॉब्लम नंबर 2 आहे। हाणे हिन प्रॉब्लम नंबर 2 में जेको आहे चवे थो त 6 साॻिया नलका हिकु पाणीअ जी टैंकीअ खे 3 कलाकनि में भरे सघनि था त अहिड़ा केतिरा नलका 2 कलाकनि में साॻी टैंकी भरे सघंदा। त दोस्तो हाणे हे प्रॉब्लम कीअं हल थींदो अचो त ॾिसूं। हाणे हे जेको प्रॉब्लम आहे जेको मां प्रीवियस प्रॉब्लम कया उन वांगुरु ई थींदो। त हाणे हे जेको आहे कीअं थींदो अचो ॾिसूं।
जी दोस्तों हाणे असांजा नलका घणा आहिनि 6 साॻिया नलका। त हाणे असांजा नलका आहिनि 6 ऐं कलाक आहिनि 3 3 कलाकनि में भरे सघंदा। त अहिड़ा केतिरा नलका, हाणे अहिड़ा केतिरा नलका हूंदा जेका 2 कलाकनि में फिल थींदा। त हाणे जेको आहे सो असांखे नलकनि जी ख़बर न आहे। हाणे जिन जी शयुनि जी असांखे ख़बर न हुजे त उहे असां छा कंदा आहियूं, सपोज़ कंदा आहियूं। त हाणे हिते असां जेको आहे सो नलका छा कंदासीं, सपोज़ कंदासीं। हाणे सपोज़ उहे जेके नलका आहिनि असांजा आहिनि एक्स नलका घणनि कलाकनि में, 2 कलाकनि में। जी दोस्तों त हाणे हे ॾिसो असांजा नलका हुया 6 त कलाक 3 पिया वठनि, ठीकु आहे। ऐं हाणे जेको आहे असांजा कलाक जेको आहे सो घटिया आहिनि, लाज़मी आहे त पोइ नलका छा थींदा असांजा वधंदा। त हाणे हे जेको प्रॉब्लम थी वियो असांजो इनवर्स इनडायरेक्ट थी वियो, इनवर्स थी वियो। त हाणे हिते थींदासीं त दोस्तों जॾहिं असांजो जेको आहे सो इनवर्स थी वञे, इनवर्स प्रोपोर्शन थी वञे त पोइ असां छा कंदा आहियूं त एरो जो हिकिड़ो जेको आहे सो डायरेक्शन डाउनवर्ड कंदासीं ऐं हिकिड़ो जेको आहे सो अपवर्ड कंदासीं। पोइ हाणे असांजी मर्ज़ी आहे जंहिंखे अपवर्ड कयूं, जंहिंखे डाउनवर्ड कयूं। त हाणे दोस्तों त मां तव्हांखे ॾसे चुको आहियां त असां पहिरां अंश में आंगुर रखंदासीं जिथां एरो शुरू थींदो। हाणे हितां एरो जेको आहे हितां 6 खां शुरू थिए थो। त 6 डिवाइड बाय एक्स इज़ इक्वल टू 2/3। त हाणे छा कंदा आहियूं दोस्तों, हीअ असांखे जेका इक्वेशन मिली आहे, हाणे कंदा आहियूं असां बाय क्रॉस मल्टीप्लिकेशन। हाँ 2x डायरेक्ट थी ऐं 6 × 3 इज़ इक्वल टू 18। त हाणे असांखे फाइंड करिणो आहे एक्स। त एक्स बराबरि थींदी 18/2। त जेका एक्स असांजी बराबरि थी उहा थी असांजे 9 जे। त एक्स इज़ इक्वल टू 9। त दोस्तों हाणे असांजो जेको नलकनि जो तइदादु घुरिजे उहो घुरिजे असांखे 9। जॾहिं असां नलका 9 खणंदासीं त जेको आहे कलाक असांखे घणा लॻंदा, 2 कलाक। जी दोस्तों उमेदु आहे त हे प्रॉब्लम तव्हांखे सम्झ में अची वेंदो। जेकॾहिं तव्हांखे का ॻाल्हि नथी सम्झ में अचे कमेंट में पुछी सघो था।